अवल अल्लाह हलीम आलालम जो धणी अवल अल्लाह हलीम आलालम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सराह सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे तूं हबीब तूं तबीब तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे सफ़ा मियां मरीज़नि खे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां खे भलीकार हुजे नमस्कार हुजे ऐं ईद जे ॿिए ॾींहं जूं लख लख मुबारकूं हुजनि साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशी सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे सो ईद जो ॿियो ॾींहुं हुजे ख़ुशियूं ईअं ज़ोर शोर ते हुजनि ईद जो पूरो इंतज़ार हुजे त साल में वरी ईद हुजे त हिन ईद ते असां मिलंदा हुजूं हिन ईद ते महिमान ईंदा हुजनि हिन ईद ते कचहरी थींदी हुजे हिन ईद ते ॻोठ वेंदा हुजूं हिन ईद ते शहर वेंदा हुजूं हिन ईद ते जेके हुजनि पोइ मिजमानियूं कंदा हुजनि के हाणे हे आया हुजनि शहर खां अदा अॼु मुंहिंजी मिजमानी हुजे वरी सुभाणे ॿियो चवंदो हुजे मुंहिंजी मिजमानी हुजे ईअं मिजमानियूं हुजनि रगो मिजमानियूं खाई खाई असल थकिजी पवंदा हुजनि सो हूअं त अव्हां सां फोन कॉल ते कचहरी थिए पर जेके फोन कॉल असांखे कंदा हुजनि उन्हनि सभिनी खे बि ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि रामू राधा के जेके हमेशा सहकार में रहंदा हुजनि हमेशा हिकिड़े रंग में सारींदा हुजो असांखे फोन कॉल कंदा हुजो ऐं जेको हुजे असांखे जेको हुजे लाइक कंदा हुजो अवां सभिनीनि खे लख लख मुबारकूं हा सो नंढड़ा जेके बालक हुजनि छाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला हुजो अवां खे गुज़री गयो हुजे पर काके रामण बालकड़नि खे ख़र्ची कोन ॾिनी हुजे ख़र्ची अॼु वरी ॿियो ॾींहुं हुजे बालकड़ो इंतजार न कंदा हुजो ही तव्हांखे ख़र्ची न ॾींदो हुजे न ख़र्ची जा बालकनि लाइ जेको हुजे मूं रेवड़ियूं नकुल उहो इन में मथे विझी रखिया हुजनि रेवड़ियूं नकुल ॿारनि खे ॾींदो त भींड हणंदा हुजनि भींड छोड़ंदा हुजनि बाक़ी छा हुजे रगो रेवड़ियूं नकुल नकुल खाईंदा हुजो त अकुल थींदो हुजेव हींअर जे ॿारनि खे अकुल वॾो हुजे इहो आइस्क्रीम खाईंदा हुजो पोइ ॾंदनि में सूर पवंदो हुजे वरी थधो घणो न खाइण खपंदो हुजे वॾो माना ख़र्च खे बचाईंदो हुजे नकुल ऐं अकुल वरी पतासा हाणे हिनखे ख़र्च खे कहिड़ो बचाइणो हुजे हा कारकूं खाइण खपंदियूं हुजनि हींअर ख़ुशीअ में ईद लॻी पई हुजे अदा ख़ुशीअ में छा खाईंदो हुजे अब कारकूं खाईंदो हुजां सीरो खाइबो हुजे ओ रामण छा खाईंदो सयूं रामण छा खाईंदो सयूं रब जो ॿियो मिठी ईद हुजे तुंहिंजा फाल हुजनि त रब ई तूं खाईंदो हुजे सयूं रामण खाईंदो हुजे सयूं सो सयुनि जी ईद हुजे मिठी ईद हुजे महिराण टीवी सथ तरफ़ां अवां खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि सुहिणा रंग सुहिणा प्रोग्राम ऐं जेका महिराण टीवी जी जेका टीम हुजे जेको उन्हनि जो सॼा मेंबर हुजनि उन्हनि सभिनी जे तरफ़ां बि जेको हुजे न ईद जूं अवां खे लख लख मुबारकूं हुजनि उहे बि ॾाढो खिलंदे मुस्कुराईंदे वॾियूं कोशिशूं हुजनि उन्हनि जूं वॾियूं महिनतूं हुजनि ही जेके प्रोग्राम अवां ताईं पुॼंदा हुजनि इहे सॼो जेको हुजे महिराण टीवी जी टीम वारनि जो कमाल हुजे हा सो ईअं सम्झो सभिनी जी वंगार में हिसो हिसो हुजे ओजागा करे तयारियूं करे ही रंग गुल चिट इहे सभु भरे अवां जे साम्हूं खणींदा प्रोग्राम हलिया हुजनि वरी अवां ताईं उहे पहुता हुजनि इहो उन्हनि जो सहकार हुजे हा वरी जेके हुजनि उहे असांखे हेर जेके हुजनि घणो जेको मेकअप बि थोरो घणो कनि सुर्खियूं हणनि पाउडर हणनि माण्हू असांखे बणाईंदा हुजनि इहो उन्हनि जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे जेको हुजे ईद जूं लख लख मुबारक सो उन बि मूंखे चयो हुजे दानिश रामू ये आप जो है आंखों में सुरमा पहनो तो अच्छा लगोगे तो फिर मैंने भी कहा कि हाँ तो फिर ऐसे होगा कि अखियां हाथ गई जलींदी हो जाता जे रामण के दाने से बेड़ो कदो हो जा जड़ो बोलो भत में की हां बोलो भत में बाकी छा हो जे हुन ओ साईं बुरस खणे त पो जिंद न छडे हां तो पो वरी उन मुझे को जे तो सुरमो पाइनो कजल परायो जे तो पो वरी मुंह बचे मां अखियां रामन की
ओ बरन मसाला अखियां रामण बस की रामण जी अखियूं बरंदी हुजनि बाक़ी ॿिया सभई हुजनि अखियां रामण की ओ बरन मसाला कजल रंग लाया है लाया है लाया है अञा त इहो मां हीअं ब्रेक ते पेर हयो हुजे हा न त हमरा इहो सुबुह ताईं बुर्श पियो हणंदो हुजे ईअं पुरसाणे जहिड़ो बिल्डिंग खे पोची हणनि रंग वारी साल में को हिकिड़े ॾींहुं को ईद जे ॾींहुं हू बि थोरो असांखे को सुरमो पाराईंदो हुजे को हीअं थोरो हणंदो हुजे जो मेकअप शेकअप त तव्हां सभु घर में कंदा असां त वरी पाउडर खे खणणु बस रगो इहो बस हल सराई हेॾां बस पोइ कम हो गया तैयार वॾा राम सुहिणा आहे हाँ वॾो सुहिणो है राम आप सब कैसे हैं जनाब पूरे पाकिस्तान में हो जहाँ जहाँ जिधर जिधर बैठे हो आपको भी दिल्ली ईद मुबारक रामू राधा की तरफ से हमारे बधाइयों से ईद की लख लख मुबारक हाँ और मेहरान टीवी की जो टीम है उसकी तरफ से भी आप सबको ईद की असल लखे लखे मुबारक लखे लखे वाधायूं हुजन और आप भी जहाँ बैठे हो एक दूसरे से ईद मिलो और आप भी बहुत मिठिया मिठिया सैया और खीर खा रहे हो ऐसे खुश खुश लगे बैठे हो तो ऐसे तो जब बात पानी पानी थी अरे पंजाब में बैठा हो जन ये इधर देखो कश्मीर में जिधर जिधर बैठे हैं आप सबको सिख भरा सलाम और ईद की मुबारकियां हो और फिर हमारे आंगन पे जो मेहमान आज जो आए हैं ये ईद है तो खुशी की ईद है 3 दिन होती है ईद है ईद हो जे है पो वरी बेटाई साईं का एक बेत है कि जो आया है ईंदे चवनी आओ जो आया है उसको कहते हैं जी अदा आओ पानी पियो मानी खाओ भली आओ अदा भली आ पानी पी सदा जी हाँ सही है ये होशियार है इसमें एक ही बेत पूरी उम्र में याद किया है इतने उम्र में एक बेत याद किया है तो वो भी पूरी उम्र में एक ही बेत याद किया है एक लाडा भी इसको याद नहीं है जैसे मैं गाता हूँ अखियां रामण की ओ बरन मसाला अखियां रामण की गाल मानो कंदो हुजे तो ताने माथी से भूजे मौजी तो पो मां छा खती हो जा इधर देखो फिर ऐसे आए ओ अखियां रामण की ओ बरन मसाला ओ कजल रंग लाया है असल लाया है हां तोई कोन हुजी हेने बाहर निकरंदो हुजे मोड़ बधो रामण खे मोड़ बधो या मूर्ति लगे जड़ी मूर्ति हाणे निकरंदो हुजे हाणे मोह देखाई जा पैसा त ॾींदी हुजे अधी को पैसा ॾींदी देदी हो बूथे ते ढकल चङो हुजे हा ढकल चङो हुजे तो ॾिसी वई हुजी मुफ्त में मोह हाणे वरी नमूना तू कुआर हुजी जो मां तुझी मोह ॾेखाणी पैसा ॾींदी हुजे वो कुआर हुजे या घोट हुजे न हल हाँ हल हाणे हल चो हे गिलास बि खयो कोन पुॼंदो हुजे सो जो खणी रखंदी हुजे मेहमान अची विया हुजनि लगी पई हुजे सो अॼु वरी मेहमान जो हम अंगण ते आयो हुजे उनखे बि भली कार चवंदा हुजूं उस्ताद जलाल चाडे जा बि शागिर्द अञा ताईं पिया वधंदा हुजनि सिंध जा उस्ताद जलाल चाडे बि साईं ईअं शागिर्द सॼी सिंध में टेड़े छॾिया हुजनि बाबा वेंदा हुजो फ़क़ीर पंहिंजो गुज़र बसर बि कंदा हुजो ऐं ॾिसंदड़नि जी दिलि बि ख़ुशि कंदा हुजो ख़ुशीअ जा ॿिया 3 कलाम ॻाईंदा हुजो सो जलाल जे नाले सां मनसूब रखियो हुजे त पंहिंजे नाले खे जलाल हैदरी असां सां गॾु हुजे फ़क़ीर जीअं लतीफ़ ॿियो ख़ैर ईद जूं मुबारकूं ख़ुशा चङो भलो हेॾा असांजो प्यारो ख़ुशा चङो भलो फ़क़ीर साईं बच्चा बाहर सब ठीक हो जन ईद भली गुजरी हो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तो आज ईद की गुजरी हां बस आसा गड गुजरदी हो जे शुक्र अल्हम्दुलिल्लाह
बाबा फ़कीरनि जूं सदाई ईदूं सदाई ईदूं मेहमान आंगण अचनि माना असांजूं ईदूं ईदूं हैं बिल्कुल ॿियो ख़ैर दुआ हल ईद ते माना वाह जो फला सफ़ा नओं असलो टोप ठारायो हुजे सफ़ा हित लॻो पियो हुजे लाज़मी आहे। माना जलाल हैदरी जलाल है वाह वाह गुल ज़मा परियां ॾिसंदो हुजे वठंदो हुजे पैसा वेहण जा हा थोरो छंडे फूके माण्हू विहंदो हुजे ईअं लेवल नथी हुजे हा ईअं लेवल इहो थोरी सीट जेका हुजे अॻिते पोइ हले बस में वेठी हुजे छा तूं मोड़ का देखो घणे ॾिनो हुजे पर छा पुठा पियो हुजे हा। अॻिते ई कोन थींदो हुजे इनखे इहो जेको जहाज जी सीट ते अंधी करे वेठी न हुजे ईअं काबू हुजे उहा। हा तूं जहाज में वेठी हुजे हेॾे ॾिसंदी हुजे ईअं सैर सफ़र छा चवंदा हुजो ओ भाउ इहो सुस फुस कहिड़ी कंदा हुजो कहिड़ो समझाई था असां हिक ॿिए हा उस्ताद खे सम्झाई था ईद ई ख़र्ची वठंदो हुजे हा आओ हा सम्झाईंदो हुजे न उस्ताद ॿियो ख़ैर हुजे ख़ुशि हुजो कंदो हुजे हक़ सच लतीफ़ जी लतीफ़ माना ईद जा रंग लॻा पिया हुजनि सो हाणे हिकिड़ी ईद जे रंगनि में हिकिड़ी नंढड़ी भला पोइ साही वठी छॾिया हुजूं हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं हा सलामत ख़ुशि ऐं रहंदा चङा भला तूं खाई वठंदी हुजे ईअं खाईंदी हुजे लॾूं ॼण माना हिन ॾिठो ई न हुजे बर्फीअ खे रड़ींदी हुजे माण्हू खाईंदो हुजे त आस्ते आस्ते पोइ आस्ते खाईंदो आस्ते। हुजे तो अगरि बसि ईअं गड़काईंदी हुजे खणी ज़री खणी न ॾींदी हुजे पर माण्हू थोरी थोरी करे खाईंदो हुजे को पंहिंजी शइ हुजे को पराई हुजे जा फ़क़ीर ॿियो ख़ैर ख़ुशि चाक चङा भला उस्ताद ख़ुशि अञा सफ़ा लॻो पियो जी बाजे खे बि सफ़ा ऐं उस्ताद घणा 50 खनि फोटू हयां हुजनि थी पियो शौक़त सही शौक़ अथसि न वाह 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 पोइ हाणे अॼु भला प्रोग्राम जी शुरूआत भला को सिंध में ॾेह में परॾेह में सभु ॾिसंदा हुजनि टोपी वारा अजरक वारा पटके वारा काका थर बर इहो सॼो कला पूरी दुनिया भी ॾिसे साईं पूरी दुनिया पई ॾिसे ईअं न महिराण टीवीअ ते मेहरान टीवी जा रंग वॾा आहिनि तमामु जेके असांजा डायरेक्टर ऐं कैमरामैन साईं वसीम बलोच साहब जूं महिरबानियूं आहिनि जेको असांखे हर प्रोग्राम में दावत ॾेई घुराईंदो आहे ऐं तमामु घणा असां रामू राधा जा बि थोराइता आहियूं जो असांखे हर प्रोग्राम में घुराइनि पिया ऐं सॼी मुंहिंजी टीम जेका आहे मेहरान टीवी जे सथ जा असां सलामी आहियूं ऐं सॼी मेहरान टीम जे तरफ़ खां ऐं जलाल हैदरी जी टीम तरफ़ खां जेके बि दोस्त ॾिसनि पिया ॾेह तोड़े परॾे में सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं ईद जूं मुबारकूं वाह 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 फ़क़ीर वाह 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 मुर्शिद लतीफ़ साईं जो कलाम सां शुरूआत कंदासीं पर ॿुध 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 भिटाई साईं चयो हुजे त तुवारी तंद ते भिटाई चयो हुजे त सदा हिती सबका बुख न बासे का सदा हिती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे जीव जीव लतीफ़ हाय हाय ईद खे माण्हू ईअं मल्हाईंदो हुजे हा जोगिन सदी वो ज़ात खे ओ जोगिन सदी ज़ात खे अल्लाह आवेस न वॾाई दधी धूड़ लिंगन में ॿियो छतन में छाई दधी धूड़ लिंगन में ॿियो छतन में छाई खुदीअ खे खाई वञ गुर सां गज मुका पिड़ी वो जोगी जवान जबल जे पासे 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 दिय में जादू लाए व्या समझाए व्या दिय में जादू लाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे
ज्वान जबल जे पासे जोगी ज्वान जबल जे ये में जादू लाए रात मिठाए व्या ये में जादू लाए रात मिठाए व्या जोगी ज्वान जबल जे पासे जोगी ज्वान जबल जे पास जोगी ज्वान जबल जे पासे जोगी ज्वान जबल जे पासे जोगी ज्वान जबल जे पासे सो बेटाई साईं जॾहिं जोगिन ऐं सामिन ऐं सनासिन सां गॾु सफ़र कयो हुजे त जबल पोइ पंध ऐं भेटाई साईं जा पंध जेके हुजनि न उन ते जेके ॿोल हुजनि जा वरी असां साहेरी ॿुधंदा हुजूं त ईअं रूह में राहत थींदी हुजे ऐं ईद जा ही जेके रंग हुजनि न उहे निराला थी पवंदा हुजनि ईद जा ही जेके रंग हुजनि इन्हनि में अवां सभु हिक ॿिए सां मोहबतूं वंडींदा हुजो ऐं हीअ जेका असांजी पंहिंजी ॿोली हुजे बेटाईअ जी जेका ॿोली हुजे न पंहिंजे जोगिन सां मिठड़ी ॿोली हुजे ऐं उन में बि ॾिसो त जोगिन ऐं सामिन जी ॻाल्हि हुजे पंहिंजनि जी ऐं जीअ में जादू लाए विया हाय हाय सो जीअ में पंहिंजनि जो ई जादू हुजे पंहिंजनि खे सारींदा हुजो पंहिंजनि सां ई मिलंदा हुजो उन्हनि सां मोहबतूं वंडींदा हुजो मज़ो ज़रूर हा ज़रूर सो अवां सभु जेके वेठा हुजनि बालक बि वेठा हुजनि उहे इंतज़ार कंदा हुजनि तूं जेको इहो हाणे भितर बोरण जेको घर में अब तव्हां ईंदा हुजो मूं वटि अची ईद कंदा हुजो ईंदा हुजो तव्हांखे रेवड़ियूं नकुल पतासा खाराईंदो हुजां हिते घुमाईंदो फिराईंदो हुजां हिते हे ॾिसंदा हुजो रंग अब हे रंग त थोरा ॾेखारींदा हुजो ॾिसो केॾो मूं घर सिंगारियो हुजे त बालकड़ा ईंदा हुजनि हिते घुमंदा हुजनि हीअ रंग हिननि खे नज़र ईंदा हुजनि त काके रामूअ जो घर त केॾो न भलो हुजे हिननि जी जेको हिसाब किताब आहे न रामायण जो उन हिसाब सां पंहिंजे सां सही मिसाल ॾिसो न हिनमहिल हिकु त महांगाई जो ग़रीबनि जो दौरु आहे पोइ जेको वीचारे जो हाल आहे पोइ हेॾो सीगार करे घर खे ठाहियो आहे हिन ॿारनि जे करे ऐं असां ॻाइणनि जे करे जेको आहे सो मेराठी खे जेको आहे सो अलाह जी महिरबानी सां रंग रचाया अथई ऐं ईद जो ॾींहुं कोई खाराईंदो छा ॿारनि खे मंदर तो खणी आयो आराम ओॾो खणी आयो पर रेवड़ियूं ऐं नकुल ॿार न खाराइनि के माण्हू पैसा बि ॾींदो आहे बाबा रेवड़ियूं बालक ईंदा हुजो रेवड़ियूं ऐं नकुल वठी 10 रुपया वठी हीअं रवाना थींदा हुजो ईंदा वेंदा हुजो रेवड़ियूं नकुल 10 रुपया वठी वेंदा हिन ॿार खे 10 रुपया बि ॾेसि रेवड़ियूं बि ॾेसि इहो नकुल खाईंदो इहो पताशा खाईंदो हा इहो पताशा खाईंदो शादियूं मुरादियूं वॼाए वॼाए पताशा खाई हाणे काको बि सफ़ा पताशो लॻो पियो हुजे हा मिठाई खाधी मिठाई खाईंदो जी अञा खाईंदो जी अञा महिरबानी कयो सो हाणे न ईअं सो हाणे वरी हलंदा हुजूं नंढड़ी साई वठंदा हुजूं ईद जे ख़ुशियुनि में साई वठण बि ज़रूरी हुजे साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा
दफ़ो ॿीहर भलीकार चंदो जावां कि अवां जे पंहिंजे मनपसंद जा प्रोग्राम वाद्य मेहरान जे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे ऐं ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। अॼु ईद जो ॿियो ॾींहुं हुजे, अॼु ईद जो ॿियो ॾींहुं बि तव्हां ज़ोर ऐं शोर सां मल्हाईंदा हुजो, असां बि अवां सां गॾु हुजो। आसो भिटाई साईं जीअं चयो हुजे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। सो मोहबती मेड़े अवां जिते जिते पंहिंजी कचहरी कयो वेठा हुजो, उते महिमान ईंदा हुजनि, उते रंग थींदा हुजनि, उते कचहरियूं ॾोर बैत सुगड़ कलाम सयूं मिठाइयूं मिठो चायूं बिस्कुट ओ रामण छा खाईंदो सयूं, ओ रामण छा खाईंदो सयूं, रामण छा खाईंदो सयूं रामण छा खाईंदो रब। रब ई बाक़ी छा तू जो जेको हुजे न खीसे में नांग बैठा हुजनि सर तू रब जो प्यालो ई पीअंदो हुजे। ॻाल्हि खे जेसर रब न करी एस ताईं तोखे को सुकून न मिले भले दाल में रब वरी मूं कई हुजे ॿियो न त छा जे लछण पंजा कोन ॾिसी। दाल बि चाढ़ण ॾांहुं न ईंदी हुजे त दाल खे बि रब करे छॾींदी हुजे। ट्रोनी हुजे इहो हिकिड़ो मिठाई जी हपती आई हुजे, उन खां सवाइ ॿियो कुझु वठी आयो हुजे। दाल तूं चाढ़ींदी हुजे, दाल खे बि रब कयो हुजे घणी। मतलब मां वरी सम्झंदी छा चवंदो जी ईद जे ॾींहुं दाल चाढ़ींदी हुजां। मूं वरी कहिड़ी अंग्रेज़ी ॻाल्हाई, मन ईद जे ॾींहुं दाल चाढ़ींदी हुजां। दाल जहिड़ी का भाॼी हुजे जा भला। उस्ताद हाणे ॿुध दाल में वरी कीमो मिक्स हा उन दाल खे उनखे वरी अहिड़ो ठाहिणो पवंदो हुजे न। अरे उस्ताद तू बि हिन जे माना सुर सां सुर मिलाई सुर नथो मिलाए असां लाज़मी हा, दाल में माना उहो वरी विझंदा हुजो। दाल में कीमो तो हमेशा तो छा थी वेंदो। बस पोतवारी मारी जेका जो अब मूं अगर सूर पिटंदी हुजे बस वाला आयो पर तो सब घर रखो या दाल या फली या साग या लूसण बस यो कम हुजे। सो बाबा ईद लगी पई हुजे खुशीअ में बाबा जेके बि सयूं जो रुगो माण्हू मिठो त कोन खाईंदो। ये थोड़ी हुजे रुगो आज भला रे ॾींहुं त दाल बाल न हुजे। लगो किलो गोश्त रामण जे थमियो काने की बिली खाई वई छा। साईं ईअं किलो गोश्त खणी आयो आहे वॾो खणी आयो जी उस्ताद तू बड़ी ॻाल्हि करे छॾी जो। हा बस पेर खोड़े कूड़ हणी हाणे भला पोइ कहिड़ो हाणे कहिड़ो को कलामड़ो ॿुधाईंदो हुजे त को भला चहर कंदा हुजूं कलाम सां भला पियो। हाणे बस कलाम यो ॿुधी करे पेट भरू मानी त हुई कोन हुजे। हा तो चहर को धानी तो मारी दिल्ली कोर चो। हा कहिड़ो कलाम भला हाणे ॿुधाए हुजे माना भुख पेट में हुजे। ईद ते जेकर महबूब ना आयो आओ त पोइ आशिक दर्द मां दा करे पियो आओ सराकी कलामा सफ़ा मार छोड़िया है तेरी जुदाई हाय हाय थी पई दिल दीवानी किती तय न जानी वा। आओ साईं तुसां कीते इहो फरमाइश तुसां कीते वे के ईद ते असां को सराय हा मुल्तान चूं जड़े बैठे न तुसां दी फरमाइश ते सराय की कलाम है। बस वो यार वह समझ गयो से वो अल्लाह तुसा अगले यार ले रहो हस के दिलड़ी खस दोवे तुसा बेपरवाह थी गयो फट अगे पे चिचला देवो रुझा लूड़ डुले दे पयो गुलाम फरीदड़ दी ओ बेकस जिंदड़ी वो केड़ा जुल्म करे दे पयो। आओ माही ते को अल्लाह बियाने वो क्यों मेरे यार ने माए नी सिर ते हथ मैं रख न जाना मैं को दर दर्द सलाम करायनी सिर ते हथ मैं रख न जाना मैं को दर दर्द सलाम करायनी गुलाम फरीदा ओ वसन ते जा झोका वो मेरे खिल दे नैन रुवायनी ओ सफा मारे छोड़ा है तेरी
सफ़ा मारे छोड़ा तेरी जुदाई किथी पई दिल दीवानी किथी ते न जानी वफा ई वो थी पई दिल दीवानी किथी ते न जानी वफाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई दूजा आया स्याला वो यको बेस काला वो यको बेस काला दूजा आया स्याला वो यको बेस काला दूजा आया स्याला सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई दिल दीवानी दिल जानी वफा बहुत दिल दीवानी दिल जानी वफाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई साल थी जन जानी अज प्यारे खां वो ॾाढे साल थी जन वो ॾाढे साल थी जन जानी अज प्यारे खां वो ॾाढे साल थी जन जानी अज प्यारे खां सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई थी पई दिल दीवानी इतनी दिल जानी वफा ई वो थी पई दिल दीवानी इतनी दिल जानी वफाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई मेहरबानी हो रामन साहब जो इनाम दे रहे हो असांखे ईद शो जे प्रोग्राम में रामन एक ख़ास फरमाश रामू बागड़ी ऐं राधा जी फरमाश आहे वो तेरी उकीरे सकेदा शबीरे वो तेरी उकीरे वो तेरी उकीरे सकेदा शबीरे वो तेरी उकीरे सकेदा शबीरे सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई थी पई दिल दीवानी कितनी दिल जानी वफा ई वो थी पई दिल दीवानी कितनी जानी वफाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई सफ़ा मारे छोड़ा है तेरी जुदाई हल राधुला इहो कलाम माना उन वक़्त ॿुधंदो हुजां हाँ जॾहिं आयो तुवारो बापू जेको कंदो हुजे तुवारो प्रेम करी हा तुवारो बापू वरी पोइ रोज़ जेको हुजे चवंदो हुजे त हाले बि पुठा पवंदो पोइ त रामण खे कलाम ई विसरी वेंदो अरे उस्ताद जेको जा सेल हुत पिया हुजनि हा सो वाह जो कलाम ॿुधायो हुजे
सफ़ा मार छोड़िया है तेरी जुदाई। सो जुदाई त थींदी न हुजे पर हा ज़रूर साही ज़रूर थींदी हुजे। हाँ न जलाल साई माण्हू न वठंदो हुजे त थकिजी पवंदो हुजे। हा। सो हाणे टाइम हुजे साई जो साई वठो उन खां पोइ ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं सयूं खाई वठंदा हुजूं। एक दफ़ो ॿीहर ईद जूं अव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। ईद जो ॿियो ॾींहुं हुजे ऐं सुबुह खां वठी मेहरान टीवी जा रंग पहिरें ॾींहं जा रंग अव्हां ॾिठा हुजनि, अॼु ईद ॿिए ॾींहं जा रंग हुजनि। उन में अव्हां सुबुह सां वठी इहो ट्रांसमेशन ॾिसंदा हुजो। उन में महिमान भलीकार हुजे ऐं ईद जूं लख लख मुबारकूं। सो ईद जी आहे तव्हां जेका ट्रांसमेशन ॾिसंदा हुजो उन में महिमान ईंदा हुजनि, उन में कचहरी कंदा हुजनि, कलाम ॻाईंदा हुजनि, इहे अहिड़ा सुहिणा रंग हुजनि। वरी चवंदा हुजनि इहे हा सभु कुझु हलंदो हुजे। सो हुन सां गॾो गॾु वरी पोइ महिमान पोइ वरी प्रोग्राम बि चवंदा हुजनि हाणे हलंदा हुजो त ही प्रोग्राम ॾिसंदा हुजो। प्रोग्राम जेको हुजे उहो ख़ासि प्रोग्राम हा हा पोइ हुन ॾिसंदड़नि जे लाइ। हा पोइ हुन में वरी असांखे रोज़ जेको हे संसद या चर ते फोन कॉल कनि असांखे हाल अहवाल ॿुधाईंदा हुजनि, हाल अहवाल वठंदा हुजनि, उन्हनि खे बि जेको हुजे ईद जूं मुबारकूं। हे राजूल जे पाड़े में खुदनि वारा लॾे आ छा? खुदनि हाणे ख़बर न हुजे कि किथे हुजे। इहो हर साल ईंदो हुजे को सयूं वयूं खणी ईंदो हुजे पोइ वॾड़ी खणी कोन जी हो दॿो बि गिड़काए वेंदो हुजे। खुदनि जो नालो ई न खणंदो हुजे। खुदनि हुजे को अहिड़ो इहो नालो खयो हुजे मूंखे बि ईअं लॻे त पंध में हुजे अलाए छा हुजे। न न खुदनि को हाणे को मालिक बस सणाई कंदो हुजे हो हेॾे न ईंदो हुजे। न न हुजे ओ मासी मासी सपुरा खुदनि खे त मोकिलींदी हुजे। न न हेॾे न मोकिलींदा हुजो इहो मिठाई जो दॿो हुजे अॼु ॿियो ॾींहुं थियो हुजे मिड़ई चरी चरी मिजमान खाईंदा हुजनि न भागो सॼी खाई वेंदो हुजे। सो खुदनि खे बि जेको हुजे मां पाड़े में पोइ वेंदो हुजां खुदनि वारनि वटां थी ईंदो हुजां वॾड़ीअ खे बि को मुबारक ॾेई ईंदो हुजां हुन पाड़े में। भले ईद जा 3 ॾींहं ख़ैर सां गुज़रनि पोइ ॾेई अचां। वरी तूं वञी वरी उहे ईंदा हुजनि। हा हा इहा ॻाल्हि बि हुजे ज़रूर। अकुल हुजे कि न हुजे पोइ सही हुजे सो हाणे वरी मिजमान में पूरा लॻा पिया हुजे। जलाल हेदरी आयो हुजे एॾा उस्ताद हारमोनियम ते हथ रखियो बीठो हुजे गुल ज़मा बि होॾे ईअं सफ़ा ही ही कंदो हुजे त ढोलक खे वॼाईंदा हुजो को कलाम कंदा हुजो। निंड लॻी हुजे सेदो हुजे हाणे लॻो इहो प्रोग्राम पुॼाणी ते पुॼे त निंड कंदो हुजे। न न उस्ताद इहे सो हाणे भला फ़कीर को कलाम अहिड़ो को थींदो हुजे जलाल हेदरी। कलाम हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं मुर्शिद मिस्री इमाम सरकार जो। हा ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो। हो ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे तूं मारी थो। वो सुणा तुझे मन में माण्हू वो सुणा तुझे मन में माण्हू तुंहिंजो हलण हज़ारी हो तुंहिंजो हलण हज़ारी तिखा तीर हणी तलवारी गुलाम हैदर जे मारण जी तोखे कंहिं ॾिनी अत्यारी मता थी ॾोह जो ॾुहारी जो करी पियो कार कुहण जी अला हे ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी थो ओ माणा करे मूंखे मारी थो दिल भर माणा करे मूंखे मारी हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी माणा करे मूंखे मारी थो दिल भर माणा करे मूंखे मारी माणा करे मूंखे मारी थो दिल भर माणा करे मूंखे मारी थो नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी हेॾा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे छो मारी थो।
वखड़ियूं जेॾा तेॾा कयूं सोहणियूं वखड़ियूं जेॾा तेॾा कयूं सोहणियूं वखड़ियूं जेॾा तेॾा कयूं सोहणियूं ओ जेॾा तेॾा कयूं सोहणियूं वखड़ियूं जेॾा तेॾा कयूं सोहणियूं वखड़ियूं मोहबत वारियूं मारी थो मारा करे छो मारी इहे मोहबत वारियूं मारी थो मूंखे माड़ा करे छो मारी माड़ा करे मूंखे मारी थो दिल पर माड़ा करे मूंखे मारी माड़ा करे मूंखे मारी थो दिल पर माड़ा करे मूंखे मारी ॾाढा नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माड़ा करे छो मारी तो नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माड़ा करे छो मारी तो तलबजली खे तात बतुंजी 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 से वरियो की अब सार तो मुखे माड़ा करे छो मारी से वरियो की अब सारी तो मुखे माड़ा करे छो मारी तो माड़ा करे मुखे मारी तो दिल पर माड़ा करे मुखे मारी माड़ा करे मुखे मारी तो दिल पर माड़ा करे मुखे मारी ॾाढा नाज़ सजण ॾेखार तो मुखे माड़ा करे छो मारी एॾा नाज़ सजण ॾेखार तो मुखे माड़ा करे छो मारी तो मिसरी चवे तू साण मणन सां मिसरी चवे तू साण मणन सां मिसरी चवे तू साण मणन सां मिसरी चवे तू साण मणन मिसरी चवे तू साण मणन मिसरी चवे तू साण इहे मौला दिल जी यारी तो मूंखे माड़ा करे छो मारी इहे मौला दिल जी यारी तो मूंखे माड़ा करे छो मारी माड़ा करे मूंखे मारी तो दिल पर माड़ा करे मूंखे मारी माड़ा करे मूंखे मारी तो दिल माड़ा करे मूंखे मारी ॾाढा नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माड़ा करे छो मारी तो नाज़ सजण ॾेखारी तो मूंखे माड़ा करे छो मारी तो उस्ताद वाज दा सर दिल मट न थियो सब भॼी पई अहिड़ो खणी ॻायो हुजे सॼो वाह वाह मूं बि सफ़ा ईअं चयो त को फिल्म में पियो कलाम ॻाईंदो हुजे मां बि सही है ना? कंदो न हुजे हीरो थी बि रहियो अहिड़ो हुजे थिए मां ईअं न अदाकारी कंदो हुजे कलाम जो मौज़ू अहिड़ो हो न अरे पोइ मां बि ईअं सफ़ा मौज़ू खे हीअं खणी मुचो नाज़ ॾेखारी उस्ताद में वॾी खिट हुजे कंहिंजी खिट बाक़ी छा असां बि ॾिसो हाणे रामायण खां वना सुर सां सुर मिलाईंदो हुजे हा पोइ ज़ाहिर आहे त ईअं तार तार सां मिलंदी हाणे ईद जो ॾींहुं आहे हा लाज़मी हां तो खिल मस्करी मजाक सभु को कुझु गजब हले थियो पियो हुयो न पर उस्ताद तार तार सां मिलायो हुजे पर माण्हुनि जी त तार ई निकितल हुजे क्या जी निकती हुजे वरी ईअं खणी चवंदो तार लॻंदी न हुजे त पोइ इहो थी त तार लॻंदी न हुजे पोइ माण्हू कीअं कंदो हुजे सो इहो तार जेका निकितल हुजे न पोइ हुनखे माण्हू कारीगर खे औज़ार में औज़ार खे ढार में ढार मंझ हा ओ तार गंढण दुखी हुजे हा हा सो हाणे वरी भला हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा हुजूं नाज़नि सां ओ हिकिड़ो हिकिड़ो नाज़ ऐं अंदाज़ सां हिकिड़ी साई वठंदा हुजूं बियो थोरो ओ छो बियो 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 अबा बालक बियो बियो बालक
ताम चश्मो वतो हुजे ईद ते पर मूं बेड़ो चश्मो वतो हुजे 12 सप रुपए जो वरतो हुजे तो हाणे नंढड़ी साई वठंदा हुजूं साई खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हा हा ईद ईद जो मुबारकूं हुजनि ईद जो मुबारकूं हुजनि सभिनी खे मुबारकूं गर्गल है तूं चुप कंदे ॿाहिरां फोन हुजे ॿाहिरां महारा हुजे को हा। बापू कई हुजे न न उन खे ज़ात बि न हुजी तूं हलो हा हा सयूं न मिठाई मिठाई अरे सयूं न खाधी हुजनि मिठाई त 3 ॾींहं गांठी पई हुजे वरी तव्हां सयूं चाणियूं हुजनि कहिड़ियूं हा खाई बि छॾियूं हुजनि हल बाबा के फोन छो कई हुजे न न ॿियूं सयूं चढ़ाईंदा हुजो पोइ असां बसि हितां निकिरंदा हुजो घणी देरि में निकिरंदा हुजो बस पोइ हाणे इहो हा। 15-20 मिंट लॻनि 15 पोइ हितां रस्के ते वियूं वरी बस ते वियूं पोइ इहो केॾी महिल पहुचंदा हुजूं मोरे मां फोन हुजे मोरे मां हुजे त उन खचंदा हुजे बस साम धारे जेको हुजे तो वटि हुजूं अब बसि जीअं हींअर प्रोग्राम जो पोयों हिसो हुजे इहो ख़तम थिए रस्के ते वियूं माना 20 मिंट इहे ऐं जेके ऐं 2 कलाक असांखे ॿिया लॻनि माना सम्झ पोइ तो वटि पहुची वञूं बसि ताम तयार हुजनि ता माना इहे सयूं हथ वारियूं हुजनि उनजे मथां इहा मिठाई हुजे ऐं ॿियो कुकर में पुलाव बि हुजे हा पुलाव न वरी बोड़ ऐं मानी हुजे अरे बोड़ छॾी वरी बोड़ मानी हुजे पुलाव तव्हां लाइ छा वठियो वञा नकुल रेवड़ियूं अरे नकुल ऐं रेवड़ियुनि मां कॾहिं जिंद छुटंदी हुजे ॿेली घणा ॻोठ जा बालक घणा हुजनि ॿार 100 तव्हांखे ॿियो को कमकार न हुजे छा पंचर थियो हुजी छो 100 ॿारनि जो नकुल। ॿुधी 100 ॿार माना 100 नकुल 100 रेवड़ियूं माना ऐं हिकिड़ो 100 हिकिड़ो पतासा ऐं ॿ भुॻड़ा माना इहे घणा थिया हिकिड़ो नकुल हिकिड़ी रेवड़ी 2 भुॻड़ा ऐं हिकिड़ो पतासो माना इहे घणा 5 थिया न 8 भितर वरी तोखे वराए हणंदा हुजनि उहे छो हितां हलंदो हुजे मुड़ुस सीड़जी हिकिड़ो नकुल ॾींदो हुजे हिकिड़ो नकुल हिकिड़ी 2 रेवड़ियूं 2 इहे भुॻड़ा ऐं हिकिड़ो पताशो घणा थिया हुजनि ऐं ॿारनि खे वरी 10 रुपया ख़र्ची कड़क नोट ॿधी असली रखिया हुजनि हुते जो दौर ई न हुजे ओ हे ॾिसंदो जी हिन में रखियो हुजनि अरे हा तूं त यार फोन ते ॻाल्हाए ॾिसंदो हुजे फोन वारो जो होॾे खारींदो हुजेसि न सही चवंदो हुजे मूं वटि हो मोबाइल हुजे यार हुजे कहिड़ो नालो छा हुजेसि कांटेरो कंटेरे कई हुजे हा कांटेरो किरड़ त न कई हुजे न थोड़ी देर खां पोइ किरड़ महिमान हुजनि हींअर जलाल हैदरी आयो हुजे उन खां कलाम ॻायो हींअर हू कलाम ॻायो हुजेसि इहो मशहूरु कलाम मूं हुन में चश्मो पाए पोइ वॾा इश्कर आया हुजनि ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे मणा करे तूं मारी थो हा छॾी थो हुजे बस ठीकु हुजे एॾो भाड़ो किरायो लॻो पियो हुजे हलंदो हुई कोन हुजे रखो हिते असांखे इहो आसरा ॾींदो हुजे हीअ सम्झ त ॻाल्हाइण में शुरू थिए पोइ सम्झ ईअं बसि इहे बिजलीअ ते हुजे हिनखे पोइ ॾेखारींदो हुजे खांब बसि ठीकु हुजे महिमान वेठो हुजे न का वरी कलाम ॿुधंदा हुजूं हाणे तोखे वरी कीअं मूं वटि उहा मोबाइल न हुजे त तोखे वरी हीअं फोटू ॾेखारियां घर मुंहिंजो मोबाइल न हुजे ॿारनि वारे रांदि खे जहिड़ी मोबाइल हुजेसि ठीकु हुजे मसाला हा मसाला मोरे सॼे खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं मुबारकूं ॾींदो त ख़ासि मुबारकूं हुजनि ईद जूं ॾिनियूं हुजनि रामण बागड़ीअ ऐं राधा जे तरफ़ां बि सॼे मोरे खे ईद मुबारक हुजे सभिनी खे हुजे सभिनी खे प्यार मोहबतूं ॻोठ राज सुगड़ रागी शाइर सभिनी खे हाणे वरी कलाम तव्हां वरी पोइ टीवीअ ते ॾिसजो वञी मेहरान टीवीअ ते वञी वेहंदा हुजो ॾिसंदा हुजो तव्हांजी बि तार निकितल हुजे वेहो ई न घर वञी वेहंदा हुजो मेहरान टीवी ते ॾिसंदा हुजो इहो प्रोग्राम हलंदो हुजे ठीकु हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी ॻाल्हायो हुजे फोन ते हा ॾियारी उस्ताद वॾी हणंदो हुजे हा हिन में हाणे हा जो सुभाणे ॻाल्हाइण में बि खपंदो हुजे फोन ते हा
ईअं लॻे उस्ताद तूं बि पाथो वठराईंदो हुजे असांखे माल तो मिल न पर इहो पाथो पर वठराईंदो फोन ते ईअं ॿुधाइजे मां ॼणो अमरा साम्हूं वेठो हुजे ईअं हुजे न हुजे मूं इहो ॿुधाए मां हिन में मूं खुलिया करे रखिया हुजनि हिन में ॿारनि लाइ नोट मिठो हुजे त इहो ॾेखारियो हुन चयो मां वरी कहिड़ो ॾिसंदो हुजां त मूंखे ॾेखारींदो मूं चयो ख़ैर हुजे बाक़ी पोइ हाणे को कलामड़ो भला कहिड़ो भलो को ॿुधाईंदो हुजे फरमाइशूं बि ईंदियूं हुजनि ॾिसो फोनूं ईंदियूं हुजनि मूंखे उथंदे वेंदे उसन वारनि जो हल इहो कलाम त सही अहिड़ो हुजे जो वञी थींदा हुजनि सत ख़ैर उस्ताद जी तार निकतल हुजे सोड़ा हलब सबरी करे हार सिगार पापली नो पहरी न पेट ते ॾिसी आहीने ते कने बार यार जन खे सबक न चे सिंधीअ जो से अटक जन अंग्रेज़नि सां यार जेके ग्वार पटीदा हा गोॾ में से सॾाइनि पिया ज़मींदार यार सवे साइकिलियूं आयूं स्वारीअ लाइ छा दगर ते दीदार यार रोड वठी रिड़ंदा विया छा खेल जा ख़रीदार यार टिकी टिकेट वरितो खेल जी ओ वना कयो गैलरी ते गुप्तार यार हुकुम कयो होटल वारे खे तूं त चांहियूं आणे ॾे चार बिस्कुट कढिया बर्मीअ मां तूं वेराए विझ बि जार पाननि जी थई पार त ॿियो सिगरेटनि जी लहजा सार यार जिन लखियो आहे बंदीअ ते कान्हे दुनिया जी दरकार हाणे अहिड़नि जा गुफ़्तार कि आघा में गुलाम खेल कुकड़ कबाब चुकिया ॼाणू कुकड़ कबाब चुकिया ॼाणू असां पटड़े भत ते प्यासी फट फटी ते साॾा मथा फिरदा सारे भले गॾनासी फट फटी ते साॾा मथा फिरदा ओ अला सारे भले गॾनासी लसी दी लप चाॾे कंबराणी कूकियूं कुंदावत सासी उथदे वेंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाब वा ओ मुंहुं ॾिसण त सबाबा निदो जाली कोन जबाबा ओ मुंहुं ॾिसण त सबाबा निदो जाली कोन जबाबा उथदे वेंदे हुस्न वारनि मुंहुं ॾिसण त सबाब वा उथदे वेंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सबाब वा ओ मुंहुं निदो जाली कोन जबाबा मुंहुं ॾिसण त सबाबा निदो जाली कोन जबाबा उथदे वेंदे हुस्न वारनि मुंहुं ॾिसण त सबाब वा उथदे वेंदे हुस्न वारनि मुंहुं ॾिसण त सबाब वा जिते हुस्न वारनि जो देर उते हरदम भल पियो फेर कजे जिते हुस्न वारनि जो देर हुजे उते हरदम भल पियो फेर कजे अवेर हुजे या सवेर हुजे अवेर हुजे या सवेर कब पेड़ो यार हिजाबा उथदे वेंदे हुस्न वारनि मुंहुं ॾिसण त सबाब वा उथदे वेंदे हुस्न वारनि मुंहुं ॾिसण
जो कदर कजे भली उल्टा हलन त बि सब्र कजे हिकु हुस्न वारन जो कदर कज भली उल्टा हलन त बि सब्र कज घर लुटजी वञे सिर कटजी वञ घर लुटजी वञ सिर कटजी वञ तुसी थेड़ो यार का बाबा उथ दे वे दे हुस्न वारन मोह ॾिसण त छबाबवा उथ दे वे दे हुस्न वारन मोह ॾिसण त छबाबवा मोह ॾिसण त छबाबा जिद जाली कोड छबाबा मोह ॾिसण त छबाबा जिद जाली कोड छबाबा उथ दे वे दे हुस्न वारन मोह ॾिसण त छबाबवा उथ दे वे दे हुस्न वारन मोह ॾिसण त छबाबवा चए थो एतिरो मोहबत रखे माण्हू हर कंहिं पाड़े सां पति सां जेकॾहिं कंहिंखे इतराज़ को बि न हुजे छा चए थो शाइर ही कुर्ब कलेरी अहिड़ो कजे वञ हुस्न वारनि सां जहिड़ो थिजे ही कुर्ब कलेरी अहिड़ो कजे वञ हुस्न वारनि सां जहिड़ो थिजे हिकु पाड़ो हुजे हिकु वेड़ो हुजे हिकु पाड़ो हुजे हिकु वेड़ो हुजे गॾु रहण सां दिलि आज़ाद उथंदे वेहंदे हुस्न वारनि मोह ॾिसण त छबाब वेहंदे हुस्न वारनि मोह ॾिसण त छबाब मोह ॾिसण त छबाब निज जाली कोड छबाबा मोह ॾिसण त छबाब निज जाली कोड छबाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि मोह ॾिसण त छबाब उथंदे वेहंदे हुस्न वारनि मोह ॾिसण त छबाब एना तो उथवे कराए छनी हुजई बाबू कलाम में हुजे न त उथंदे वेहंदे मोह ॾिसण त पोइ माण्हू उथे वरी वेहंदो तू आदा करी करी अदाकारी हुजे अंधी उथंदो वेहंदो हुजां वरी अदाकारी कयां उछो हुजां वरी वेठो हुजां उथियो हुजां वरी वेठो हुजां न तू जो भी खबरू वेणी हुजन ख़बरूं हुजां मना तू चाहे त कम कमन खे छा कोन माज़ कहिड़ा परावा थांव भॼंदो हुजां क्यों करी रगो परावा मां को थांव भॻा हुजां कलाम में हुजे उथंदे वेहंदे मां बि उथी वरी वेठो हुजां मुंहिंजो ठीकु हुजे उथ वेह पर शाइर लिखियो हुजे क़दुरु करिणो हुजे न शाइर चयो हुजे त क़दुरु करिणो हुजे इन में कलाम में सिट हुजे न कदर वारा कम थिया खुटा ख़रीदार मुर्शिद लतीफ़ थो फरमाए कदर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं जवाहर जी के साल कलंदम सार मुर्शिद लाल लतीफ़ चवे जेके लोह कुटनि मार तन खे कहिड़ो कदर सोन जो बस हाणे बस उथंदे वेहंदे जेको हुजे न सो ब्रेक वठिजे हा उथंदे वरी वेहंदे वरी पोइ जेको हुजे न उथंदे वेहंदे ब्रेक वठिजे सवाब हुजे सो ब्रेक वठंदा हुजो उन खां पोइ वरी रामण खे उथवे कराईंदा हुजो सो ताईं कराईंदी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थी हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो सभिनी सदणनि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे ऐं ईद जे ॿिए ॾींहं जूं लख लख मुबारकूं हुजनि साल हमेशा जित बि रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे घर में ख़ुशि ऐं आबाद रहंदा हुजो सो ईद जो ॿियो ॾींहुं हुजे ख़ुशियूं हुजनि ख़ुशियूं अवां वटि खरारनि जूं हुजनि अवां जित हुजो जंहिं बि कुंड ते हुजो वाहण हुजो वस्ती हुजो शहर में हुजो जित जित हुजो सलावां ख़ुशियूं माणींदा हुजो बचड़नि सां ख़ुशि हुजो वॾड़नि सां ख़ुशि हुजो पंहिंजनि वॾड़नि जी मोहबत माणींदा हुजो पाड़े वारनि खे प्यार माउ पीउ जी इज़त कंदा हुजो जे अवां जा माउ पीउ दुनिया में हुजनि त उन्हनि सां
गॾिजी ईद मल्हाईंदा हुजो उनजो ऐं क़द्रु। जेकॾहिं वरी दुनिया में न हुजनि त पोइ उन्हनि जे वरी वेंदा हुजो उन्हनि जी बि सार संभाल इन ॾींहं ते लहंदा हुजो। हा ज़रूर उहो बि कंदा हुजो पर ईद बि हिक ॿिए खे मुबारक ईद जी वञी ॾींदा हुजो हिक ॿिए वटि अचण वञण हुजे त उन सां मोहबतूं क़ाइमु रहंदियूं हुजनि पर जे ॻोठ में वेठा हुजो त ॻोठ खे बि अहिड़ो करे छॾींदा हुजो हिक ॿिए सां मिलंदा जुलंदा हुजो खिलंदा हुजो महकंदा हुजो मुरकंदा हुजो जुमिरियूं कचहरियूं कंदा हुजो वाह। बेत ॿुधाईंदा हुजो भली भलियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुजो सुठी सोच रखंदा हुजो त अव्हांजो ॻोठ जेको हुजे उहो बि चमकी पवंदो हुजे। सो सच पुछो जिते ॻोठनि में हिननि ॾींहंनि ते जेके हुजनि ख़ुशियूं रखंदा हुजनि जेका ॾांदनि जी ड्रोड़ रखंदा हुजनि हर काइन उठनि जी ड्रोड़ घोड़नि जी ड्रोड़ पंहिंजे इलाइक़े खे सम्झो त उन में रौनक बख़्शींदा हुजनि रांदियुनि सां जा ॿिया रंग करे ख़ुशहाली वारो रंग ॾींदा हुजनि अक्स ॾींदा हुजनि त सॼो उहे बि महीनो इंतजार कनि सॼो महीनो इंतजार कनि बालकड़ा बि इंतजार कनि हा। बूट कपड़ा चूड़ियूं सॼो ॾींहुं ॾेखारनि हिक ॿिए खे त ईद हे जा- वरिता हुजनि ईद। उन्हनि वरी पाता हुजनि ख़ुशि थिया हुजनि सच पुछंदा हुजो त असां बि ॾाढा ख़ुशि हुजूं। सो असां बि ख़ुशि हुजूं अव्हां बि ख़ुशि हुजो ईद जो ॿियो ॾींहुं हुजे जलाल हैदरी असां सां गॾु हुजे सो ईद जी खोड़ सारे रिहाण बि थी हुजे ऐं कचहरी बि थी हुजे इन्हनि जा कलाम बि बि कुर्ब हुजनि जो हा, ईद सो। जो जेको ॾियारो हुजे ख़ासि ॾियारा कढी हा। असां वटि ईंदा हुजनि हा। इन्हनि जा बि कुर्ब हुजनि। हा सो बाक़ी महिराण टीवी जी जेका टीम हुजे उहा बि कोशिशि करे त को भले खां भला रंग कलाम ऐं इहे कचहरियूं हुजनि जेके ॾिसंदड़नि खे पसंदि ईंदियूं हुजनि सो असांजी बि का हीअ रिहाण अव्हांखे साल वणंदी हुजे अव्हां जिते जो अव्हां पसंदि बि जो कंदा हाल हुजो हुजे उहो पेश पेश करे। प्रिया नाल हुजे। सो हाणे अॼोकी रिहाण मां हिते मोकिलाईंदा हुजूं पर मोकिलाईंदा इन लाइ न हुजूं त वरी सुभाणे सुभाणे असांजे कचहरीअ में अञा मौजूदु सुभाणे जेको हुजे अव्हां सां गॾु हुजूं हा हो। 3 ॾींहं अव्हां जी जान कोन छॾींदा हुजूं हा हो। ॿुधो न हुजे जिन छॾे भूत छॾे पर रामो ई राधा न छॾींदा हुजनि अव्हां सां गॾु 3 ॾींहं ईद जा मल्हाईंदा हुजनि हीअ जिनड़ी तव्हांखे न छॾींदी हा हुजे 3 टे ॾींहं ॾींहं अव्हां सां गॾु हुजूं। सो इहो ईद जे सुभाणे बि रंगनि में ज़रूरु शरीक हुजूं असां हिते मोकिलाईंदा वेंदे वेंदे कलाम हुजे पर महिराण टीवीअ जा रंग जेके ॿिया प्रोग्राम हुजनि फिल्म पोयो उहे बि ॾिसण ड्रामा विचारींदा ऐं हुजो सभु सू जेके इहे हुजनि सभु रंग असां अव्हां जे लाइ ठाहे जोड़े तयार करे हाणे रखा। इहे अव्हां जी आॾो पेश कया हुजनि। सो सॾ में सॾ हुजे राम राधा मेरा टीवी जा सभई रंग अव्हां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ॾाढे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अव्हां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे राम राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अव्हां सां गॾु पर हुजे। हाणे वेंदे वेंदे जलाल हैदरीअ जो कलाम हुजे अव्हां सभिनी अव्हां बि सजण जूं मोहबतूं हुजनि ईद जूं तव्हांखे बि लख लख ऐं मुबारकूं वेंदा हुजनि हुजो त बचड़नि खे बि असांजा ईद जे तरफ़ां इहे सलाम दुआऊं ईद मुबारक चवंदा हुजो। तव्हांजो महिरबानियूं जो असांखे हर प्रोग्राम में दावत ॾेई घुराए पिया सो। तव्हांजा बि लख एहसान ऐं मेरा टीवी जे सथ जा थोराइता हूं ऐं अॼुकल्ह जेको आहे सो जिथे प्रोग्राम ते वञा पियो त मूंखे सॼा ई मेरा टीवी जो फनकार थो ईअं न? छो जो तक़रीबन मेरा टीवी जा घणा बि मां प्रोग्राम कया इलाही महिरबानी सां त जॾहिं कॾहिं जिथे वञो पिया हाणे उस्ताद रुॻी मेरा टीवी त तव्हां अचो पिया ऐं रामू राधा जे प्रोग्राम में कॾहिं रामू राधा कॾहिं सुबुह मेराण पर मेरा टीवी सां सिर लॻे पंहिंजो हाय 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 सिर्फ़ सो हे फ़क़ीर बाबा हिते जेको भेटाई जा फुकरा हुजनि उहे हिते ईंदा वेंदा हुजनि वेंदे वेंदे छा ॿुधाईंदा हुजो मोर थो टिले राणा हा इहो इहो वो इहो ज़बरदस्त हुजे इहे चवंदो हुजे न त रावण पियो टिले रावण थो टिले हा पाण बि कढे तव्हांखे झुमिर बि ज़रूरु हणी पवंदी हा हा मोर थो टिले राणा मोर थो टिले राणा मोर थो टिले तोते बमन जे कुल तोते चाचल जे कुले ओ राणा राणा मोर कुले छोटले गुजरे जो मोर छोटले राणा मोर छोटले राणा मोर छोटले तोते
ठोठले राणा राणा और ठोठले और ठोठले और ठोठले और ठोठले और ठोठले और ठोठले मुझे खटी आयो फेर सा मुझे खटी आयो फेर मुझे लड़ी आयो लाड़ ढू मुझे लड़ी आयो लाड़ ढू मुझे जली आजा हाथ में मुझे जली आजा हाथ में देखे सोनी बुढ़ी जी तबे